हराम के हवाले से हर साल जो सो ब्लड कैंप लगाए वेंदे असगर इल्म व अमल पाकिस्तान यूनिट बोदार वड़ा तरफा जो नसीर फ़कीर जलानी टालपुर वड़ा बेन मुख्तलिफ़ गोठन में जो ब्लड कैंप लगाई वही है उन हवाले से अचो तो ब्लड डोनरन से जो ब्लड ॾियण वारन से इंतजामिया से ॻाल्हि ॿोल कयूं तो उन तारीख़ पाकिस्तान के तरफा पूरी सिंध में ब्लड डोनेशन कैंप्स अज 10 मुहर्रम हराम ते लगाई हुई हैं। हिते भी नसीर फ़कीर जलानी में साईं फ़कीर ओशाक अली के तावन से असां ये ब्लड कैंप लगाई है। अज जो ॾींहुं 10 मुहर्रम जो ॾींहुं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी राह में पंहिंजो खून ॾेई करे थैलीसीमिया के मरीज़न जा बचड़ा उहे तव्हांजा बि बचड़ा आहिनि असांजा बि बचड़ा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी बचायूं। हिते अची रत जो अतियो ॾियनि जीअं थैलेसीमिया जे मरीज़नि जे कमु अची सघे ऐं उन्हनि जी सिहतयाबी ऐं उन्हनि जी ज़िंदगी बची सघे। असांजी हिमल वक़्त जेकी आहे नसीर फ़कीर जलानी में कैंप लॻल आहे। असां इतने फिटनेस करे रहिया आहियूं उन्हनि जी पूरो वेट या ब्लड प्रेशर टेस्टियूं ब्लड टेस्टियूं स्क्रीनिंग पूरी करे पोइ असां अॻिते उन खां ब्लड डोनेशन जी के डोनेश कयूं था। ब्लड गुज़ारिश कंदासीं इल्तिजा कंदासीं त माना रत वाइण खां बहितर आहे तव्हां थैलेसेमिया जे मरीज़नि खे रत ॾेई उन्हनि जी ज़िंदगी बचायो। ब्लड डोनर जो ॾियणु आहिनि उन्हनि जा अहवाल ॿुधाइण जो इहो चवणु आहे त मुहर्रम हराम के हवाले से जो कि ब्लड ॾियूं पिया इहो हिकिड़ो जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि खे ताज़ो करण जे लाइ इहो ई उन्हनि जो पैगाम आहे त ॿिए कंहिंजे कमु अचो उन हवाले से असां ब्लड ॾेई करे जेके थैलेसेमिया जा मरीज़ आहिनि उन्हनि मासूम ॿार उन्हनि जे हवाले से उन्हनि खे जेको रत जो इहो अतियो ॾेई करे असां जेको मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचायूं पिया। कैमरामैन वकील अहमद सां गॾु एम सफ़दर पिया सिंध टीवी न्यूज़ टालपुर।